औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। लर्निंग विद एनएमएस ऑफिशियल यूट्यूब चैनल ते तव्हांखे भली कार चऊं था। सिंधी ग्रामर इल्मी उरूदी शायरीअ जूं सनफ़ूं ऐं शाख़ूं। अॼु पढ़ंदासीं वाई, काफ़ी ऐं हुनुर। वाई लफ़्ज़ प्राकृत जो लफ़्ज़ आहे ऐं विया मां जुड़ियो आहे। विया मतिलबु ग्रामर। किन मुहक़क़नि जो ख़्यालु आहे त वाई संस्कृत जो लफ़्ज़ विरता मां निकितल आहे। किन वरी उनखे अरबी लफ़्ज़ वाअ मां निकितल ॾेखारियो आहे। किन वरी वाई ऐं काफ़ी खे हिक शइ ठहिरायो आहे। फ़नी सिटा जे लिहाज़ खां वाई जो वज़न ॾोहिड़नि जे वज़न खां वधीक ईंघ वारो थींदो आहे। ईंघ मतिलबु घील वारो या झील वारो थींदो आहे। वाई जा बंद घणो करे हिक मिस्र जा थियनि था। हर हिकु बंद अलॻि अलॻि थिए थो। उन जे पहिरीं सिट खे थल चइबो आहे। काफ़ी सिंधी शाइरीअ जी मक़बूल ऐं मशहूरु सनफ़ आहे। काफ़ी जी फ़नी सिटा लॻभॻि वाई जहिड़ी आहे। थी सघे थो त काफ़ी ऐं वाई हिक ई क़िस्म जे शहर जा ॿ नाला हुजनि। चई सघिजे थो शायदि ॿई साॻी शयूं आहिनि। लाड़ में उनखे वाई कोठियो वेंदो हुजे ऐं उत्तर सिंध में उनखे काफ़ियो या काफ़ी सॾियो वेंदो हुजे। शायदि तरफ़नि जे करे हिननि में थोरी मुख़्तलिफ़ी तब्दीली आई हूंदी, पर जेकी विया जे ग्रामर जे लिहाज़ खां हीअ साॻियूं शयूं ई ॾिसण में अचनि थियूं। उन खां पोइ आहे हुनुर लोक अदब जी सनफ़ा आहे। हुनुर जी माना आहे अक़ली फ़न या कारीगरी। लोक अदब जे हिन सनफ़ में मंज़ूम सिटा मिराज़ ऐं रमज़ूं बयानु कंदा आहिनि। लफ़्ज़नि जी माना उन्ही ऐं ॻोरही रखियल हूंदी आहे। हुनुर गुजारत जो नमूनो आहे। हिन में अजीब अजीब रंगनि बेतनि में रचियल हूंदा आहिनि। ॻोठनि में मेड़नि ऐं मलाकड़नि जे मौक़े ते कचहरियूं लॻंदियूं आहिनि त ॾोर गुजारत सां गॾु हुनुर बि मिलंदो आहे। अॼु जो जेके इल्म उरूदीअ जूं शाख़ूं मुकमल थी वियूं। सिंधी ग्रामर जे लिहाज़ खां इल्म उरूदीअ जूं शाख़ूं 21 जेके पढ़ियूं आहिनि पाण। हिकु रदीफ़, ॿियो काफ़ियो, टियों वज़न, चोथों बहर, पंजूं कतीअ, छहों मुक्ता, सतों मुतला, अठों फ़साहत, नाओं बलागत, ॾहों सलासत, 11हों नज़म, 12हों गज़ल, 13हों क़ता, 14हों मुसदस, 15हों रुबाई, 16हों मसनवी, 17हों कसीदो, 18हों बैत, 19हों वाई, 20हों काफ़ी, 21हों हुनुर। हीअ टोटल जेके बि शाख़ूं आहिनि, सनफ़ूं आहिनि, इहे पाण डेफिनेशन सां गॾोगॾु हिननि खे सम्झायल बि आहे तरतीब वार हिननि लेक्चरनि में। उमेद आहे त तव्हांखे हीउ वीडियो पसंदि आयो हूंदो। अहिड़ियूं ॿियूं सनफ़ूं ऐं शाख़ूं ॾिसण में ऐं सिखण में मिलंदियूं। ॾिसंदा रहो असांजो यूट्यूब चैनल। सब्सक्राइब कयो असांजो यूट्यूब चैनल लर्निंग विथ एनएमएस। कमेंट्स, लाइक, शेयर ज़रूरु कंदा।